तालको फैज़गंज ज़िले खैरपुर मीरस जो उहो तालको आहे जेको हर अवामी मसले सां मालामाल आहे। पोइ उहो रोड रस्तनि जो हुजे या बदअमनी जो, करप्शन जो हुजे या लाक़ानूनियत जो, मंशियात जो हुजे या महांगाई जो, मतिलबु त खैरपुर ज़िले जे हर तालके खे जेकॾहिं अहिड़े नुक़्ते निगाह सां ॾिसिजे त हीउ पछाड़को तालको सर फ़हिरिस्त हूंदो। मौजूदा हुकूमत जी बेहिसी चइजे या चूंडियल कामोरनि जी नाअहली जो 10 साल गुज़रण बावजूदु खैरपुर खां नवाबशाह ताईं ठहंदड़ मेहराण नेशनल हाईवे जो कमु अञा ताईं मुकमिल न थी सघियो आहे। असां एॾा परेशान आहियूं, 3-4 हिते एक्सीडेंट थिया आहिनि, माण्हू मरी विया आहिनि, एॾो ज़ुल्म आहे असां सां ऐं हद खां वधीक असां परेशान आहियूं। ऐं वज़ीर आला वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी साहब खे ऐं सदर आसिफ अली ज़रदारी साहब खे आउं गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे असांजे रोड जो कमु करायो वञे ऐं असांजो पहिरियां रोड अञा कुझु हलण जहिड़ो हाणे पटे एॾो ख़राबु करे विया आहिनि। गोॾे गोॾे जहिड़ा झाका आहिनि, वॾा पत्थर आहिनि, वॾा जॉंप आहिनि, जेॾीमहिल को माण्हू किरे थो उन सां उहो असरु थो थिए, उहो माण्हू सुञाणे ई कोन। हिन हाईवे जो कमु वर्ल्ड एशियन बैंक जे ताउन सां 250 अरब जी लागत सां 2002 में शुरू कयो वियो हो, पर हुकूमत जी नाअहली ऐं ज़ाती मुफ़ादनि सबबि हीउ रोड अवाम जे सुख बदिरां मौत जी गुज़रगाह बणिजी वियो आहे। नए रोड जे ठाहिण लाइ पुराणे रोड खे बि पटियो वियो, जंहिं सबबि मुसाफ़िरनि तोड़े शहरनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। रोड ते कारपेट न थियण सबबि गाॾियुनि जी अच वञ करे मिटी उधिरे थी, जंहिं सबबि तालके जे हदनि में मौजूदु किरोड़े रुपयनि जे फ़सुल खे कापारी धकु लॻी रहियो आहे त ॿिए पासे वरी रोड जे आसपास में रहंदड़ घरनि में माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि ऐं केतिरई माण्हू हयातियूं विञाए चुका आहिनि। एॾो आज़ार आहे हिन रोड जे करे जो जीअण जंजाल थी वियो आहे। वस वारा इदारा केॾांहुं विया आहिनि जेके हिते फैज़गंज छा असां राजस्थान में था रहूं या पाकिस्तान जो हिसो न आहियूं, होॾों जेको नवाबशाह जेको लॻे थो सदर ज़रदारी जो, हिते ज़िले खैरपुर में क़यम अली शाह आहे, लेकिन असां विच ते हिकिड़ो अहिड़ो टुकड़ो आहे जिते असां पंहिंजी ज़िंदगी जीअरण जे लाइ बि वॾा वस पिया था कयूं, लेकिन हीअ रोड असांखे जीअण बि नथो ॾिए। खुदारा हितां जे अवाम सां इंसाफ़ करे एतिरो कयो जेको हितां जा जेके औरतूं वियम जे लाइ ॿाहिरि थियूं वञनि त रस्ते ते हिननि झाकनि में फ़ौत थी थियूं वञनि, उन्हनि जा वियम रस्ते ते थी था वञनि, नंढड़ा मासूम ॿारड़ा इस्पतालुनि ते नथा पहुची सघनि ऐं इहा ई हालत रही त असां जीअण जे लाइ किथे कहिड़ो एहतिजाज कयूं। असांखे नौकरियूं न खपनि, ख़ुदा जे वास्ते हिन रस्ते खे आबाद कयो, हिन रस्ते खे ठाराए ॾियो। DC खैरपुर मोहम्मद अब्बास बलोच सां राब्तो करण ते सिंध TV न्यूज़ के ॿुधायो त असां कोशिश करे रहिया आहियूं त हिन रोड खे जल्द अज़ जल्द मुकमिल कयो वञे ऐं अवाम खे दरपेश मसइलनि खे हल कयो वञे, पर अफ़सोस जो 10 साल गुज़रण बावजूदु संदन कोशिश अञा ताईं कामयाब न थी सघी आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे तालके फैज़गंज ते नज़रसानी करे रोड रस्तनि समेत दरपेश समूरनि मसइलनि खे हल करण लाइ के जोगा क़दम खयां वञनि त जीअं अवाम में पैदा थींदड़ बेचैनी ख़तमु कई वञे। गुज़िरियल 10 सालनि खां हितां जी अवाम हिन रोड जे करे कशमकश वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। कैमरामैन राशिद चांग सां गॾु इरफान चांग, सिंध TV न्यूज़, फैज़गंज।